इंसानी हक़नि जे मुआशी ऐं समाजी लताड़ बाबति थर्ड सिटीज़न फोरम पारां ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट सिंध जे सेकार सां शहीद बनदीर भुट्टो कल्चरल कॉम्प्लेक्स मिठी में हिकु ॾींहं वारो सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे सिंध जे इंसानी हक़नि वारे खाते जे सेक्रेटरी मोहतरमा तहसीन फातिमा ख़ासि महिमान तौरु ख़िताब कंदे चयो त अॼु हिते अची थर्ड जे मसइलनि खे वेझड़ाई खां ॾिठो आहे ऐं इहो अहसासु थियो आहे त हिते थोरे वक़्त में तमामु घणा मसइला हल करणा आहिनि। हुन चयो त थरकोल समेत हिते कमु कंदड़ कंपनियुनि में धारियुनि खे नौकरियूं ॾेई मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण बि इंसानी हक़नि जी भञकड़ी जी ज़िमरे में अचे थो। थर वसीलनि ऐं असासनि ते सभ खां पहिरियां मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे। सेमिनार खे एसएसपी थरपारकर शबीर अहमद सेतार ख़िताब कंदे चयो त आपघात जा वधंदड़ वाक़िया थर जो अहम इशू आहिनि। पुलिस आपघात जे वाक़ियनि जी शफ़ाफ़ जांच अहिड़नि वाक़ियनि जे सबबनि तोड़े रोकण लाइ कमु करे रही आहे। थर्ड सिटीज़न फोरम बि आपघात जे वाक़ियनि खे रोकण ऐं आपघात जे रुझान जो सबबु ॼाणण लाइ पुलिस सां सहकार करणु घुर्जे। उन मौक़े ते थर्ड सिटीज़न फोरम पारां ह्यूमन राइट्स डेवलपमेंट डिपार्टमेंट सिंध जे सहकार सां कोठायल सेमिनार में सिंध जे माहिरनि सिंध यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर अमीर अबड़ो, ओभायो जुणेजो, वकील बसंत थरी, अब्दुल सुभान समेजो, अशोक सोटरहड़, अशोक मजरू, शंकर सोटरहड़, कुर्बान समेजो, इम्तियाज़ नूर कुंभर, एजाज़ बदीर, GM सुनहाराणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची